इस्लाम कोर्ट थर जे नौजवाननि में हुनरी सिख्या जी अहमियत ऐं अफ़ादियत खे हथी वठवाइण लाइ थर फाउंडेशन तरफ़ां ख़ासि सेशन्स मुनक़िद करण जो सिलसिलो जारी आहे। जंहिं तहत थरकोल ब्लॉक 2 में वेल्डिंग ऐं सोलर एनर्जी जे शोबनि अंदरि वोकेशनल ऐं टेक्निकल ट्रेनिंग हासिल कंदड़ नौजवाननि लाइ सेशन मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ज़बिस्ट इंस्टीट्यूट ऑफ टेक्निकल एंड वोकेशनल एजुकेशन जे डायरेक्टर वहीदा महेसर ऐं ज़बिस्ट बोर्ड जे सेक्रेटरी सुहेल अकबर शाह ख़ासि तौर शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ज़ैबेटिक जे डायरेक्टर वहीदा महेसर चयो त कंहिं बि मुल्क जी तरक़ी जे मयार खे ॾिसणो हूंदो आहे त उतां जे वोकेशनल ट्रेनिंग जे फ्रेमवर्क खे ॾिठो वेंदो आहे। ज़ैबिस्ट बोर्ड जे सेक्रेटरी सुहेल अकबर शाह चयो त तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा नौजवान 30% यूनिवर्सिटियुनि में तालीम ॾांहुं रुख कंदा आहिनि, जॾहिं त 70% फ़नी सिख्याउनि वारो शोबो इख़्तियार कंदा आहिनि। हिन नौजवाननि खे चयो त फ़नी सिख्या हासिल करे उहे समाज अंदरि कामयाब शख़्स बणिजी सघनि था। थर फाउंडेशन जे जनरल मैनेजर फरहान अंसारी चयो त थर फाउंडेशन नौजवान खे पाण भरो बणाइण लाइ वोकेशनल ट्रेनिंग्स कराए रही आहे। तक़रीब दौरान SECMC जे डिप्टी मैनेजर जुनेद अंसारी, थर फाउंडेशन जी डिप्टी मैनेजर अला वधाए हाजाणे, मोहम्मद हिंगोर जे फयाज शेख, रितेश शर्मा, हरजी लाल, इरफान जुनेद जे एजाज फ़कीर, मंजूर झंझे, कामरान शेख, महविश, सूरजकुम शर्मा, एहसन सरहंदी समेत वोकेशनल ट्रेनिंग हासिल कंदड़ नौजवाननि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।